ऑडियो सीडी भी लॉन्च थी चुकी है। अचो तो उनखां कुछ सवाल करूं। अस्सलाम वालेकुम नखरानी साहब। वालेकुम अस्सलाम, वॾी महिरबानी। ऑडियो सीडी भी आहे अदब ऐं वीडियो सीडी भी मुंहिंजी लॉन्च थी आहे। अच्छा, वॾी महिरबानी। कीअं आहियो तव्हां नखरानी साहब, ठीकु आहे? हाणे तव्हां जहिड़ा प्यारा माण्हू घर में हूंदा त माण्हू ख़ुशी हूंदो। नखरानी साहब, मुंहिंजो पहिरियों सवाल तव्हां खां इहो आहे त तव्हां मूंखे ॿुधायो आख़िर तव्हां ॻाइणु छो सिखियो? अहिड़ी कहिड़ी मजबूरी है जो तव्हां ॻाइणु सिखियो? मारे छॾी। असल में इहा आहे अदब साहब, जेकॾहिं मुंहिंजो उस्ताद जेको आहे उहो गुलाम हुसैन उमराणी आहे, जंहिं ॻायो आहे मजबूर आशिक मजबूर आहे, हाय हाय टुटी दिलि लॻो धक जिगिरी, दिलि जले सभु को तो सदाए दिलि जले, ऐं जेको आहे सो हरकतुनि खां नथो मुड़ी, उहो मुंहिंजो उस्ताद आहे। असल में आहे इएं, मां जेको आहे सो तव्हां हाणे कहिड़ो सुवाल पिया कयो? तव्हां सां हिकिड़ो ॿियो सवाल आहे तव्हां कजोसि, तव्हां आख़िर कॾहिं मोहबत कई आहे, इश्क कयो आहे? ऐं अगरि तव्हां कयो आहे त कंहिंसां कयो आहे? हा, मारे छॾे। उहो माण्हू ई कोन्हे जंहिं इश्क न कयो हुजे। इश्क जेको आहे सो उहा शइ आहे, आशिक मजबूर हूंदो आहे, जीअं उस्ताद गुलाम हुसैन ॻायो आहे, आशिक ईअं मजबूर हूंदो आहे, महबूब जेकॾहिं साम्हूं वेठो हुजे त हुनखे ईअं घुरे ॾिसंदो आहे जीअं लूसी कुतो टुकुर खे ॾिसे, जीअं हाणे मां तव्हांखे ॾिसी रहियो आहे। ॾुख कजो दिलि में, थोरो मां मश्कूर ॿिया आहियां, वधीक माण्हू सम्झनि था पाण। अच्छा नखरानी साहब, तव्हां हिन कंपनी में अची विया आहियो त हाणे तव्हां कीअं था महसूसु करियो? हदम साहिबा, ॾिसो न, हाणे कंपनियूं मूंखां जेको आहे सो कंपनियुनि किरोड़ कमाया, लखे कमाया, जन मूंखे रुपयो ई न ॾिनो, ऐं मुंहिंजे घर में अॼु वटो बि न आहे उन्हनि कंपनियुनि जे करे, ऐं उन्हनि पंहिंजा बंगला ठाराए छॾिया। जीअं हिकिड़े असांजे दोस्त जो कलाम बि आहे त कया दोस्त अहिड़ा तबाही मचाए विया, असां हूं उते माण्हू बंगला ठाराए विया। पर ही उहा कंपनी आहे जंहिं मूंखे ही टाट जी टोपी वठी ॾिनी आहे, जंहिंमें हीरा बि लॻल आहिनि, ऐं मां सम्झां थो त ही कंपनी हाणे पिनंदी बाक़ाइदे, जंहिं मुंहिंजी केसट कढी आहे। अच्छा नखरानी साहब, तव्हांजी नज़र में प्यार इश्क छा आहे? असांजे व्यूअर्स खे ॿुधायो। हा, तव्हां जीअं पुछो त तव्हांजी नज़र में प्यार ऐं इश्क छा आहे? क़ुरान ते इश्क उहो आहे, जेकॾहिं महबूब पंहिंजे असांखे घर दावत ॾे त मस्जिद जो कसम ॿारनि बच्चनि समेत हलिया वेंदासीं। इश्क उहो आहे, प्यार उहो आहे। नखरानी साहब, हाणे हींअर तव्हां असांजे व्यूअर्स खे कहिड़ो कलाम ॿुधाईंदा? व्यूअर खे मां ॿुधाईंदुसि कलाम, दिलि जले हर को आशिक आहे, दिलि जले बाह ते अदब लिखाए, दिलि जले। अच्छा नाज़रीन, नखरानी साहब जो कलाम ॿुधो।